अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम्स से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। मली टेंट सिटी में लियाकत नेशनल अस्पताल तरफ़ां मुफ़्त कैम्प क़ाइमु कई वई। तबे कैम्प में 15 खां वधीक स्पेशल डॉक्टरनि मरीज़नि जी चकास कई। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां मली टेंट सिटी में पहुतल बोर्ड मुतासिरीन में बुख़ार, दिलि जे आर्ज़े, कारी कामेंट समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे डॉक्टरनि चकास कई ऐं मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं। लियाकत तबे कैम्प में चकास कंदड़ डॉक्टरनि केक शाह ऐं डॉक्टर अली असगर ॿुधायो त बोर्ड मुतासिरीन मरीज़नि में बुख़ार, एलर्जी, ॿारनि में गैस्ट्रोडायरिया ऐं औरतुनि में कमज़ोरी जा मरीज़ वधीक आहिनि। हुकूमती सतह ते फौरी टेंट सिटी जा खुलियल गटर बंदि कया वञनि, जंहिं सबबि इंसानी ज़िंदगियूं ज़ाया थी सघनि थियूं। वक़्त सर वक़्त क़दम खयां वञनि। हुननि वधीक चयो त हुकूमत सियारे में बरसातुनि ऐं तेज़ थधि जो उपाउ वठे, मुतासिरीन में वधीक बीमारियूं पखिड़िजी न सघनि।